तव्हांजी मोहब्बतुनि जो महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुराद अली शाह MPs MNAs जेके भी हिते असांजा दोस्त अॻूणा बीठल आहिनि ऐं मुंहिंजा जी आला जाम छोरे जा अस्सलाम वालेकुम जी भुट्टो दोस्तो अॼु चए जोश बलबले सां तव्हां आया आहियो जे मोहब्बत सां आया आहियो यार उहो जोश त ॾेखारियो उहे ताड़ियूं त वॼाए ॾेखारियो यार उहो जोश त ॾेखारियो अरे तव्हां जी आला कंहिंजा आहियो तव्हां उन पार्टीअ जा जी आला आहियो जे पाकिस्तान में 1967 में बुनियाद पियो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो तव्हां उन शहीद जा पोइ लॻायो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा पोइ लॻायो जे सिंधियुनि जो मान न बल्कि सिंध जे पर पाकिस्तान जे धरतीअ ते पाण खे मथे करे तव्हां उन्हनि जा जी आला आहियो तव्हां बेनज़ीर भुट्टो जा जी आला आहियो अरे आउं त पंहिंजे तक़रीरनि में चई इहो थकिजी पियो आहियां हला करे सॼी उमिरि इहो थका उहे माउ अञा जहिड़ियूं न आहिनि जे बेनज़ीर भुट्टो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ा औलाद पैदा कनि ओड़ा पुट पैदा कनि कहिड़ो सियासतदान हिननि सां मुक़ाबिलो कयो आहे उहे जेके मुल्क छॾे भॼी विया अरे नवाज़ शरीफ़ तूं बि मुल्क छॾे भॼी वे अल्ताफ़ तूं बि मुल्क छॾे भॼी वे सभु मुल्क छॾे भॼी विया पर ख़ुदा जो कसम आहे ख़्यालु करण वारा तव्हांखे सलाम तव्हां उते दफ़न आहियो पर असांजा निगात तव्हां ऊचा करे छॾिया छा इन्हनि सां हे मुक़ाबिलो कंदा पहिरीं त अवां शुक्रियो थो अदा कयां अवांजा लख एहसान सेवण वारनि जा लख एहसान मांझनि वारनि जा लख एहसान कोटड़ी वारनि जा लख एहसान गुलाखान वारनि जा लख एहसान तव्हां असांखे नक विझी छॾियो जाम चुनाव वारनि खे सॼी सिंध में तव्हां मूंखे पहिरें नंबर ते आंदो इहो फ़ख़्रु कंदो इहो तव्हांखे ऐं जेतिरा थोरा तव्हांजा लाइक़नि ऐं जेको ख़ुदा जो कसम आहे जान आउं पंहिंजे मुर्शिद जो कसम खणी चवां थो आउं आशिक़े कलंदर बि आहियां आउं आशिक़े रसूल बि आहियां आउं उन जो कसम खणी चवां थो त जंहिंजियूं मोहबतूं तव्हां असांखे ॾिनियूं आहिनि या अल्लाह असांखे एॾी हिमत ऐं ताक़त ॾे जो हिन ग़रीबनि जी मोहबतुनि खे ॾेई असां मुराद अली शाह खे इहो चवंदो साईं हिननि माण्हुनि धरतीअ ते तव्हांजी बेनज़ीर भुट्टो पंहिंजी कुर्बानी ॾिनी हिननि ग़रीबनि खे कुर्बानी ॾिनियूं आहिनि जाम चोरे वारा उहे आहिनि सिर्फ़ु 5 केस दाख़िल थिया तॾहिं बि जाम चोरे पंहिंजो नालो मथे करे हिननि जो हक़ आहे साईं चीफ मिनिस्ट्रियूं अचण वञण ॾाढियूं शयूं आहिनि पर मोहबतूं इज़तूं कॾहिं बि कोन विसरंदियूं आहिनि मोहबतूं कॾहिं कोन विसरंदियूं आहिनि हिननि माण्हुनि खे मूं साईं अब्दुल्ला शाह खे बि चयो हिन ग़रीबनि सां निभाए असांखे फर्ज़ निभाए मां पंहिंजे पुट खे बि चवां थो अरे तोमें का ख़ैरत हुजे तोमें का बुद्धि हुजे त हिननि माण्हुनि सां पंहिंजो सिर कुर्बान कयो हे मोहबती माण्हू आहिनि असांजो इहो फर्ज़ आहे असां भाइया न आहियूं असां मुड़ुस आहियूं भाइयनि सां ख़ुदा जो कसम लॻे ई कान इंशाअल्लाह जिते बि तव्हांजो मामिलो हूंदो सियासत खे परे कंदासीं पर तव्हां सां नीह निभाईंदा तव्हां बेनज़ीर जा पोयां लॻायो असां बि बेनज़ीर जा पोयां लॻायूं ख़ुदा आहे ख़ुदा रसूल तव्हांखे ख़ुशि रखे इंशाअल्लाह मलिक असद सिकंदर जिते तव्हांजो पगर वहंदो ख़ुदा जो कसम आहे असांजो उते रत वहंदो जीअं भुट्टो जीअं बेनज़ीर मलिक साहब मेहरबानी साईं मलिक असद सिकंदर साहब मौजूद हाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻियां असांजी ख़ुशनसीबी आहे त वरियनि खां वठी सिंध राजधानी जो सरबराह सिंध सां इश्क कंदड़